अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सुमेरा नाज़। जीअं त जश्न आज़ादीअ जे ख़ूबसूरत ॾिहाड़े ते तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि, मुबारकूं हुजनि 14 अगस्त जूं। उन सां गॾोगॾु असांखे जेके ॾेह में परॾेह में ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे बि तमामु घणियूं जश्न आज़ादीअ जूं मुबारकूं हुजनि। उन सां गॾु जेकी असांजा पाक फ़ौज जा जवान आहिनि, जेकी असांजे लाइ हर टाइम जदोजहद कंदा ऐं हर क़दम ते असांजी हिफ़ाज़त कनि था, त उन्हनि खे बि मां जश्न आज़ादीअ जूं मुबारकूं ॾींदमि। छो जो उन्हनि सां ई पाकिस्तान आहे, उन्हनि जी हिकिड़ो जदोजहद सां ई असां हिते वेठा आहियूं पाकिस्तान में बाहिफ़ाज़त। ऐं जेकी असांजी आज़ादीअ सां हेॾी ख़ूबसूरत ॾियारो सेलिब्रेट कयूं पिया, त उहो बि उन्हनि जे करे ई आहे। अच्छा, उन्हनि सां गॾोगॾु असांखे जेकी घर में बि ॾिसनि पिया असांजूं भेनरूं, असांजा भाउर, उन्हनि खे बि जश्न आज़ादीअ जूं तमामु घणियूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ऐं जेकी उन्हनि घरनि में ॿार आहिनि उन्हनि खे त वधीक अञा हुजनि, छो जो ॿारनि जे लाइ त वरी हर ख़ुशी जेका हूंदी आहे उहा तमामु घणी डबल हूंदी आहे। छो जो ईद जूं हुजनि ख़ुशियूं या पाकिस्तान जूं असांजूं ख़ुशियूं हुजनि, पर ॿार उन्हनि खे तमामु घणो इंजॉय कंदा आहिनि। छो जो हीउ ॾियारो बि अहिड़ो आहे, स्कूलनि में बि प्रोग्राम्स वग़ैरह थियनि पिया, शोज़ थियनि पिया, हर तरफ़ मिली नगमा आहिनि ऐं सावक लॻी पई आहे। पाकिस्तान जा झंडा आहिनि गली गली में, घर घर में, हर छित ते बि ॾिसंदासीं असां कंहिंजे बि त झंडा लहराइजनि पिया। त इहो माहौल जेको हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल हिकिड़ो पैदा थियो आहे या अॼोके ॾींहं ते असां ॾिसूं पिया, त तमामु घणी दिलि खे ख़ुशी थी थिए ऐं हिकिड़ो आज़ादीअ जो असांखे अहसासु थिए थो। अच्छा नाज़रीन, असांजी जेकी ट्रांसमिशन आहे इहा त जारी सारी आहे, अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेकियूं तव्हां सां कंदासीं, पर हींअर ॾिसूं था अचो हिकिड़ो ख़ूबसूरत मिली नगमो। भलिकार नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सुमेरा नाज़ हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे इन करे भलिकार चयमि त छो जो अॼु 14 अगस्त जो ख़ूबसूरत हिकिड़ो ॾियारो जेको मल्हाए असां रहिया आहियूं। हर तरफ़ ख़ुशियूं आहिनि, रंग आहिनि, झंडा आहिनि ऐं शोज़ लॻा पिया आहिनि, मिली नगमा ॿुधण जे लाइ मिलनि पिया। ईअं लॻे थो त ॼण को हिकिड़ो ख़ूबसूरत समा आहे असांजे मुल्क में। छो जो आज़ादीअ जो ॾियारो जेको असां अॼु मल्हायूं पिया था, तमामु घणो असांजे लाइ हिकिड़ो फ़ख़्र जो अहसासु आहे। ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ो अलाह जे तरफ़ां असांजे लाइ इहा नेमत बि आहे। छो जो आज़ादी हिकिड़ा तमामु वॾी हिकिड़ी नेमत हूंदी आहे ऐं इंसान खे जॾहिं आज़ादी हूंदी आहे पंहिंजे मुल्क में असांखे, त उहा ज़िंदगियूं असांजी जेकी आहे त उहा तमामु घणी ख़ूबसूरत हूंदी आहे। उन सां गॾु गॾु ईअं बि आहे त जेके असांजा पाक फ़ौज जा जवान आहिनि, जेके असांजे लाइ हर टाइम जदोजहद कनि था ऐं हर क़दम ते कोशिश आहिनि जदोजहद में, त उन्हनि खे अञा वधीक असां सलाम पेश कंदासीं। छो जो उन्हनि जे करे ई असां अॼु आज़ादु आहियूं ऐं हीअ असां आज़ादीअ जा ॾिहाड़ा मल्हाए रहिया आहियूं। यकीनन जॾहिं बि आज़ादीअ जा ही ॾिहाड़ा अचनि था त असांखे फ़ख़्रु महसूसु थींदो आहे उन्हनि जवाननि ते जेकी असांजी हिफ़ाज़त कनि था बॉर्डर ते। ऐं ईअं आहे त असां जॾहिं वरी कंहिं बि शयुनि में की ख़ुशि थियूं था त उन्हनि खे ज़रूरु यादि कंदा आहियूं। छो जो हे ॾियारो ऐं पाकिस्तान ऐं असांजी आज़ादी सभु उन्हनि जे करे ई आहे। नाज़रीन, ॻाल्हियूं त अञा खोड़ जारी आहिनि ऐं रहंदियूं, पर अचो त हिन टाइम ॾिसूं हिकिड़ो मिली नगमो। भलिकार नाज़रीन, 14 अगस्त जे हिन ख़ूबसूरत ॾियारे जूं वरी बि तव्हांखे खोड़ खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। आज़ादीअ जो ॾियारो आहे, यकीनन तव्हां बि ख़ुशि हूंदो, असां बि ख़ुशि हूंदासीं। ऐं जॾहिं असां ॿाहिरि निकिरूं था त हिकिड़ो ख़ूबसूरत समा असांखे ॾिसण में मिले थो, बाज़ारनि में या कंहिं घटियुनि में था वञूं या कंहिं गलियुनि में था वञूं, जिथे बि कंहिं पंहिंजो पार्कनि में था वञूं, जिथे बि वञूं, समुंडनि ते वञूं, दरियानि ते वञूं, असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल ॾिसण जे लाइ मिले पियो ऐं तमामु घणो ख़ुशी बि थिए थी। छो जो हर तरफ़ सावा झंडनि सां हिकिड़ो जेको ख़ूबसूरत सिंगारियल आहे असांजो मुल्क पाकिस्तान, इनखे ॾिसी अञा असांखे तमामु घणी ख़ुशी थी थिए ऐं हिकिड़ो आज़ादीअ जो अहसासु थो थिए। छो न थिए अहसासु, आज़ादी हिकिड़ी अलाह जी तरफ़ां आहे नेमत जेका असांखे अलाह जी तरफ़ां अता थियल आहे ऐं जेकी असांजा जवान आहिनि उन्हनि जी जदोजहद सां असां अॼु ॾियारो मल्हाए रहिया आहियूं।
पर उन सां गॾोगॾु जेकी ॿारनि खे असां ॾिठो वञे त ॿार वधीक इन करे ख़ुशि आहिनि जो अक्सर करे स्कूलनि में हिन ॾिहाड़े ते 14 अगस्त ते जेकी प्रोग्राम सेलिब्रेट थींदा आहिनि ऐं उते हिकिड़ो ख़ूबसूरत मिली नगमनि जी हिकिड़ी ख़ूबसूरत महफ़िल हूंदी आहे, झंडा लॻल हूंदा आहिनि हर तरफ़, उन्हनि खे ॾिसी ॾिसी बि ॿार तमामु घणो ख़ुशि थींदा आहिनि। छो जो मिली नगमा जॾहिं बि असां ॿुधंदा आहियूं पाकिस्तान जी असांजी पंहिंजी आज़ादीअ जो अॼु ॾिहाड़ो आहे, जॾहिं बि ॿुधंदा आहियूं त असांखे हिकिड़ो दिली सुकून मिलंदो आहे। पाकिस्तान त असांजी पहचान आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरो ख़ूबसूरत ॾिहाड़ो असांखे अलाह जी तरफ़ां मिलियल आहे त इहो इन ते ख़ुशी त असांखे थींदी बिल्कुलु, पर इहे इन सां गॾोगॾु असां तव्हांखे मिली नगमा बि ॾेखारींदा था हलियूं, जेकी बाक़ी बि ॻाल्हियूं आहिनि तव्हां सां उहे कंदासीं, पर हिन टाइम अचो ॾिसो मिली नगमा ऐं पोइ वरी कंटिन्यू था कयूं। भलिका नाज़रीन, ख़ूबसूरत ॾिहाड़े 14 अगस्त जे अॼु आज़ादीअ जे ॾिहाड़े जूं वरी बि तव्हांखे हिकु दफ़ो लख लख मुबारकूं हुजनि। अॼु एतिरो ख़ूबसूरत ॾिहाड़ो आहे, एतिरो ख़ूबसूरत माहौल आहे, दिलि जे वरी वरी तव्हांखे मुबारकूं ॾिजनि। ऐं जीअं त असां मार्केटनि में बि ॾिसूं था त हिन ॾिहाड़े ते खोड़ सारियूं ख़ुशियूं आहिनि। 14 अगस्त जूं ख़ुशियूं त 1 अगस्त खां ई शुरू थी वेंदियूं आहिनि। जॾहिं असां मार्केटनि में ॾिसंदा आहियूं त उते 1 अगस्त खां ई झंडा ठहिण शुरू थींदा आहिनि, ख़ूबसूरत कपिड़ा हूंदा आहिनि, सैंडल हूंदा आहिनि, ॿारनि जे लाइ त ख़ासि तौर ते खोड़ सारा लिबास हूंदा आहिनि, उहे तयारु थियल हूंदा आहिनि। ऐं जॾहिं जॾहिं मतिलबु ॾिहाड़ा वेझा ईंदा वेंदा आहिनि त ॿार अञा वधीक ख़ुशि थींदा आहिनि, त जॾहिं उहे ॾिसंदा आहिनि त असांजे लाइ खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेकी असां 14 अगस्त ते पाए था सघूं, त उहे ज़िद बि करे ॿार पंहिंजे वालदेन खे चवंदा आहिनि त अमी असांखे या बाबा असांखे वठी हलो मार्केट, ऐं असां 14 अगस्त जो इहे शयूं वठंदासीं। ऐं जॾहिं मार्केटनि में वरी असां वञूं था त एतिरो ख़ूबसूरत हिकिड़ो माहौल हूंदो आहे। 1 तारीख़ खां ई हिकिड़ो झंडा मार्केटनि में हूंदा आहिनि पिया, लहराईंदा आहिनि, ऐं ख़ूबसूरत कपिड़ा हूंदा आहिनि जेकी सावनी अछनि रंगनि में इलाही ख़ूबसूरत माहौल खे मतिलबु ठाहींदा आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि जेकी बि मेकअप वग़ैरह हूंदा आहिनि, औरतुनि जे लाइ बि खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, कपिड़ा हूंदा आहिनि, सैंडल हूंदा आहिनि जेकी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सावे ऐं अछे रंग सां रंगियल हूंदा आहिनि। ऐं इहो हिकिड़ो माहौल हूंदो आहे जेको तमामु ख़ूबसूरत माहौल हूंदो आहे। असांजी आज़ादीअ जो ॾिहाड़ा हूंदा आहिनि उहे, छो जो तयारियूं जेकियूं आहिनि त कहिड़ियूं बि ख़ुशियूं ऐं अचण वारियूं हूंदियूं आहिनि त उन्हनि खां पहिरियों ई असां तयारियूं शुरू कंदा आहियूं। त 14 अगस्त जूं जेकी तयारियूं हूंदियूं आहिनि उहे बि असां 1 तारीख़ खां ई 1 अगस्त खां ई शुरू थी वेंदियूं आहिनि तयारियूं। ऐं असां घर में बि पंहिंजो तयारियूं पिया कंदा आहियूं ऐं कपिड़ा वग़ैरह तयारु पिया कंदा आहियूं त भई 14 अगस्त ते जॾहिं असां पाए ॿाहिरि निकिरंदासीं, हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल हूंदो, हिकिड़ियूं ख़ुशियूं मल्हाईंदासीं, त उन्हनि जे लाइ तयारियूं करे वठूं। इहे सभु तयारियूं असांजे पंहिंजे मुल्क जे लाइ, पाकिस्तान जे लाइ हूंदियूं आहिनि, छो जो असांजो मुल्क पाकिस्तान आज़ादु मुल्क आहे, असां हुन में ख़ुशीअ सां रहूं था ऐं इहे जेकी ख़ुशियूं असां सेलिब्रेट कयूं था इन्हनि ते बि असांखे फ़ख़्रु आहे। त इन्हनि सां गॾोगॾु जेकी बि असां तव्हांखे मिली नगमा बि ॾेखारींदा था हलूं ऐं गॾोगॾु कचहरी बि कयूं पिया, पर वरी हींअर तव्हांखे मां हिकिड़ो ख़ूबसूरत मिली नगमो थी ॾेखारियां, त अचो ॾिसूं था हीउ ख़ूबसूरत नगमो। हिकु दफ़ो ॿीहर भलिका नाज़रीन, अॼु ख़ूबसूरत ॾिहाड़े जश्न आज़ादीअ जे ॾिहाड़े ते वरी बि तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर खोड़ लख लख वाधायूं हुजनि जश्न आज़ादीअ जूं। नाज़रीन, जीअं त अॼु असां आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं ऐं पाकिस्तान अॼु असांजे एतिरे अहिड़े क़दम ते आहे, एतिरो सुरखरू थियो आहे हर जंग में, जो असांखे कोई बि दुश्मन जेको मेरी अखि खणी नज़र नथो रखी सघे असां ते। ऐं जेकी रिसेंटली जंग थी उन ते बि पाकिस्तान जे जवाननि जे कीमो तोड़ जवाबु ॾिनो दुश्मन खे, उहो बि हमेशह असांखे यादि रहंदो। ऐं गॾोगॾु जश्न आज़ादीअ सां उहा बि असां ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं। ऐं जेकी अॼोकी ॾींहं जा रंगनि जी ॻाल्हि कजे त जेकी इस्लामाबाद में अॼोके ॾींहं ते जेके ख़ूबसूरत रंग हूंदा, चइनी सूबनि जा रंग उते ॾेखारिया वेंदा आहिनि हिकिड़ो जहाज़नि जे ज़रिए, ऐं उते रंग छॾिया वेंदा आहिनि चइनी सूबनि जा ऐं पाकिस्तान जे झंडे जा। उहो हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल हूंदो आहे, ख़ुशियुनि भरियो माहौल हूंदो आहे, न सिर्फ़ु इस्लामाबाद में पर खोड़ सारा जेके असांजा पाकिस्तान जा वॾा थोरे नंढा जेकी बि शहर आहिनि उन्हनि में सभिनी में अहिड़ा रंग हूंदा आहिनि। जीअं इस्लामाबाद त आहे हिकिड़ो ख़ूबसूरत शहर ऐं उते जेकी रंग ॾिसण में अचनि था उहे बाक़ी शहरनि में त घटि, पर पोइ बि ॾिहाड़ा त आहे ख़ुशीअ जो, त मल्हाइणो त आहे असांखे ऐं ख़ूबसूरत बि लॻे थो,
छो जो जेकी लाहौर में या कराची में जेकी बि शहर आहिनि या के हैदराबाद जी ॻाल्हि कजे त जेकी बि ख़ूबसूरत रंग असांखे ॾिसण में अचनि था इहे वाक़ई में मनमोहींदड़ आहिनि। झंडनि सां हिकिड़ो ख़ूबसूरत शहरनि खे सजायो वियो आहे, जेको रंगनि सां सजायो वियो आहे, तमामु ख़ूबसूरत माहौल आहे। इहो असां पंहिंजे पाकिस्तान जे हिकिड़ो आज़ादीअ जे ॾियारे ते अक्सर करे जॾहिं इहे ॾियारा अचनि था त उन ते मल्हाईंदा आहियूं ऐं वाक़ई ख़ुशी थींदी आहे। नाज़रीन, इहे ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं त असां कंदासीं, पर अचो ॾिसूं हिकिड़ो मिली नगमो। हिकु दफ़ो ॿीहर भलीका नाज़रीन, 14 अगस्त जूं वरी बि तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। जीअं त अॼु पूरे मुल्क में ख़ूबसूरत तक़रीबूं मुनक़द कयूं वियूं आहिनि ऐं जारी ऐं सारी आहिनि। ऐं जॾहिं असां ॻाल्हि कंदासीं इस्लामाबाद जी त जिते मेन तक़रीब थींदी आहे ऐं हिन ॾिहाड़े ते त उते खोड़ सारा रंग हूंदा आहिनि ऐं जिते सदर पाकिस्तान मौजूदु हूंदो आहे, वज़ीर आज़म ऐं ॿाहिरिनि मुल्कनि खां जेकी खोड़ सारियूं टीमूं ईंदियूं आहिनि या महिमान ईंदा आहिनि असांजे इन्हनि ख़ुशियुनि ऐं रंगनि में, उहे बि हिसो वठंदा आहिनि। ऐं पाक फ़ौज जेकी सिपाही सालार सरबराह उहे बि उते मौजूदु हूंदा आहिनि। उन सां गॾोगॾु ईअं बि आहे त जहाज़नि जा जेकी बि रंग हूंदा आहिनि ऐं महारत हूंदी आहे उहा बि उते ॾेखारी वेंदी आहे। वरी इस्लामाबाद जे खां हटी करे जॾहिं असां ॻाल्हि कयूं त पाकिस्तान जा ॿिया बि खोड़ सारा जेकी शहर आहिनि वॾा ऐं नंढा, उन्हनि में बि जेकी तक़रीबूं थींदियूं आहिनि त उहे बि तमामु ख़ूबसूरत तक़रीबूं थींदियूं आहिनि। जिते पंहिंजो लाहौर खे जी ॻाल्हि कजे त लाहौर शहर में जिते पाकिस्तान जो बुनियादु रखियो वियो, मीनार पाकिस्तान ते हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल हूंदो आहे, ख़ुशियुनि भरियो माहौल हूंदो आहे। हिन आज़ादीअ जे ॾिहाड़े ते खोड़ सारा रंग हूंदा आहिनि, उते तक़रीबूं हूंदियूं आहिनि ऐं जॾहिं उते असां ॾिसंदा आहियूं त ॿार तोड़े वॾा सभु तमामु घणा ख़ुशि हूंदा आहिनि ऐं ख़ुशियुनि खे इंजॉय कंदा आहिनि। हिन आज़ादीअ जे ॾिहाड़े खे पंहिंजो सेलिब्रेट कंदा पिया आहिनि हिक ॿिए सां ऐं ख़ुशियूं पिया हिक ॿिए सां मल्हाईंदा आहिनि। वरी कराचीअ जी ॻाल्हि कयूं त कराचीअ में बि मोहम्मद क़ाइद आज़म जिना जिन जी जेकी मज़ार आहे उन्हनि ते हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल, हिकिड़ो ख़ूबसूरत रंग हूंदा आहिनि ऐं तक़रीबूं हूंदियूं आहिनि। त इहे सभु ख़ुशियूं ऐं इहे सभु तक़रीबूं जेकी असांजे पूरे मुल्क जे नंढनि तोड़े वॾनि शहरनि में मुनक़द कयूं वेंदियूं आहिनि हिन ॾिहाड़े ते। ऐं जेको आज़ादीअ जो ॾिहाड़ो असां अॼु मल्हाए रहिया आहियूं ऐं इन्हनि जेकी ख़ुशियुनि जा ॾिहाड़ा इहे असां तयारियूं असां शुरूअ खां ई पहिरियां खां ई स्टार्ट करे छॾींदा आहियूं। जॾहिं 1 अगस्त थींदी आहे त इहे तयारियूं ऐं इहे ख़ुशियूं उन्हनि टाइम खां ई 1 अगस्त खां ई असांजूं शुरू थींदियूं आहिनि ऐं जेसि ताईं असांजो अॼोको ॾींहुं अचे इहे तयारियूं ऐं ख़ुशियूं पियूं हलंदियूं आहिनि। ऐं ईअं बि आहे त जिते जिते बि असांजा पाकिस्तानी हूंदा आहिनि, ॿाहिरिनि मुल्कनि में हुजनि या परॾे में हुजनि, उहे असांखे ॾिसंदा पिया आहिनि ऐं इन्हनि ख़ुशियुनि में शरीक त न हूंदा आहिनि पर उन्हनि खे बि ख़ुशी एतिरी थींदी आहे छो जो असांजो पाकिस्तान आज़ादु मुल्क आहे। जिते बि असांजा जवान या असांजा पंहिंजो पाकिस्तानी वञनि था उहे पाकिस्तान खे ज़रूरु मिस कंदा हूंदा। इहे सभु शयूं इहे सभु ॻाल्हियूं असां कंदासीं रहंदासीं ऐं असांजी अॼोकी जेकी नशरियत आहे इहा बि अॻियां जारी ऐं सारी रहंदी। यकीन तव्हां ॾिसंदा रहंदव ऐं तव्हां इंजॉय कंदव। पर जीअं त अॼु मां तव्हां खां इजाज़त वठण जो मुंहिंजो टाइम थियो आहे त मां तव्हां खां इजाज़त वठंदमि ऐं तव्हां ॾिसो हीअ डॉक्यूमेंट्री फिल्म ऐं मूंखे ॾियो इजाज़त।